अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जी ड्रामे मोहरा जी अपडेट्स सां गॾु हाज़िर थी चुको आहियां। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे हिकु वॾी अपडेट ॾींदो हलां जेका नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी। त जेको आहे त अलीज़ो सां हिकु वॾी चाल खेॾी वेंदी ऐं अलीज़ो जी ससु जेका आहे हमज़ा जी माउ दोस्तों अहिड़ी ट्रिक खेॾंदी जेको अलीज़ा जो पेर तिरकी वेंदो ऐं उहा ॾाकण तां हेठि किरंदी अचे ऐं हुनजो जेको ॿारु ज़ाया थी वेंदो दोस्तों। ऐं जेको अस्पताल जे खणी वञण जे बावजूद बि जेका त हुनजी ज़िंदगी त बची वेंदी अलीज़ो जी दोस्तों, पर जेको आहे त हुनजे ॿार जी ज़िंदगी जेका त ख़तमु थी वेंदी ऐं जेको आहे त हमज़ा जी माउ ॾाढी ख़ुशि थींदी दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾसींदो हलां त निमरा ऐं दाइम जेको आहे त निमरा जेका आहे त हमज़ा जी भेण आहे दोस्तों ऐं जेको दाइम आहे त उहे कॉलेज जी जेको संगत आहे निमरा जी दोस्तों, जेको उहे हिक ॿिए सां प्यारु करनि था। हुनजी माउ खे बि ख़बर आहे निमरा जी खे, पर उहा मञी नथी रहे ऐं उहा चाहे थी त जेका दाइम सां शादी जेका निमरा जी न थिए ऐं निमरा चाहे थी त मां हुनजी थियां ऐं उन सां ई शादी कयां। त उहा जेका आहे त हाणे घर जी कंहिं बि भातीअ खे निमरा जेको ॿुधाए नथी सघे त मां इन सां दाइम सां शादी करण थी चाहियां। ऐं दोस्तों त हुनजो जेको आहे त अलीज़ो हुनजो भरोसो हासिलु करे वरितो आहे ऐं हुनखे ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में पंहिंजो करे छॾियो आहे निमरा खे। ऐं निमरा हाणे सॼी दिलि जो अहिवालु जेको खुली करे अलीज़ो खे ॾींदी ऐं अलीज़ो जेको आहे त हिकु नई चाल खेॾंदी ऐं जेको निमरा खे जेको हुन माना पंहिंजो बणाइण जे लाइ चाल खेॾी आहे त उहा जेको आहे त नाकाम कोन वेंदी दोस्तों। ऐं निमरा पंहिंजी सॼी दिलि जो अहिवालु जेको आहे त अलीज़ो सां करे छॾींदी। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां मां त हनान जी जेका ज़ाल आहे दोस्तों त उहा बि जेको आहे त वॾी ज़ुल्म कंदड़ आहे ऐं हुनखे को बि माना अहसासु न आहे। ऐं हनान जी माउ खे चई रही आहे त जेकॾहिं तो पंहिंजे पुट सां वेही करे अकेलाईअ में का बि कचहरी कई त मां तोखे हिन घर मां धिका ॾेई करे छॾींदमि, पोइ मूंसां माना का बि रहम जी उमेदु न रखिजांइ त मां तोखे हिन घर में मां रहणु छॾींदमि, मां तोखे हिन घर मां कढाए छॾींदमि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अलीज़ो जी जेका ॾाकण था किरी पवण सीढ़ियुनि था किरी पवण जी जेका ख़ुशी जेका वधि में वधि सिकंदर खे थींदी ऐं पंहिंजे घर जे भातियुनि खे चवंदो त हाणे सॼे ग़म ॾुख खे छॾे करे ख़ुशी मल्हायो, जॾहिं दुश्मन खे चोट लॻंदी आहे त ख़ुशी मल्हाइबी आहे। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियूं वीडियो ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।